माण्हू साईं जन जा मुरीद कोन्हनि, नई इन्हनि जी दावत आहे। उनखां पोइ ई माण्हू चोरी कंदा आहिनि, फुर ऐं धाड़ा हिननि जो आम मामूल आहे। हज़रत पीर साईं जन खे अर्ज़ कयईं त क़िबला, हिननि जो पाणी जो डुक या कुझु बि गिराह मशकूक आहे जो साईं जन जे शान जे लाइक़ नाहे। पाण फरमायो, मर्द आरिफ रा नमे दारत जिया गर खुरद हु ज़हर कातिल राया। अल्लाह जो कामिल वली ज़हर खाई वञे त ज़हर उनखे नुक़सान कोन ॾींदी आहे। पाण उन्हनि वटि तशरीफ़ फरमा थिया, कुझु देरि वेही दुआ घुरी जमल वापसि उथिया पे। उन महिल सभई ॻोठ जा माण्हू मिली आया। अचे अर्ज़ कयूं त हज़रत, असां गुनाहनि खां तौबा ताइब थियूं था, असांखे पंहिंजे बैत में दाख़िल करे असांखे पंहिंजी मुरीदी नसीब कयो।